नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में सरकार पारां ऐलान अटे जे अघ 2220 रुपए ते खिपरो जे अटे जे चकिन मालिकनि को बि अमल न कयो। अटे जे रेट खे वेतर 2800 मां वधाए फी मन 3000 रुपया मुक़रर करे वेकिरो करण लॻा। अटे चकी जे मालिकान हिकु त सरकार पारां ऐलान अटे जे अघनि ते अमल न कयो, पर वेतर अटे जे चकिन ते सरकारी अघनि ते अमल न करण जा बैनर हणी छॾिया, जॾहिं त इंतज़ामिया पारां अञा ताईं का बि कार्रवाई न कई वई है, जंहिंजे करे अटे जे चकिन पंहिंजा हथ जा रेट हणी मनमानी करे महांगाई करे छॾी। खिपरो जी इंतज़ामिया एसी जे कमरनि में वेही करे पंहिंजे आराम में मसरूफ़ है। खिपरो जी अवाम सख़्त परेशान है। खिपरो में महांगाई जे करे अवाम सख़्त परेशान आहिनि। ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। अटे जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। अटो महांगो थियण करे होटलनि ते मानी बि महांगी थी वई, जॾहिं त खिपरो जे शहरनि पारां चूंडियल नुमाइंदनि समेत सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त खिपरो में इंतज़ामिया खे हिदायत कजे त खिपरो जे मार्केटनि में अची शयुनि जो जाइज़ो वरितो वञे ऐं सिंध हुकूमत जे ॾिनल अटे जे अघनि ते अमल करायो वञे, जीअं खिपरो जी आवाम ॿिनि वेलनि जी मानी सुकून सां खाई सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।